लाड़ सिंध जो अमर फनकार मरहूम उस्ताद हैदर खोसो। उस्ताद हैदर खोसो जी ज़िंदगीअ ते लिखियल हीअ स्टोरी ज़रूरु ॿुधिजो ऐं पूरी ॿुधिजो, इंशाअल्लाह तव्हांखे पसंदि ईंदी। शाल जानी मंझ यार जाना, जिए शाल जानी मंझ यार जाना, कदे के तरारी वो भलाई बहाना, जिए शाल जानी मंझ यार जाना, वो जिए शाल जानी मंझ यार की नमूसा मिठल यार यार अथमता गतुई जी तलब तार तारी, अथमता गतुई जी तलब तार तारी, मत जगी नमूसा मिठल यार यारी, मत जगी नमूसा मिठल यार यारी। हाँ दीवो रात दिया के वक्त नहीं दिल दर्द कलूं दमवा दी है दरमा दी, कर कर गाली याद तो साजा कूंज वागू कुरला दी फिर लीला दी, सुख सबरा राम तेरे बाजू बासेरा दी निडला दी, ओ हमल कू चुटक चाटी तेरे नौक नेणा दी नाज बुया दी। सिंध जी लाड़ परगणे में माज़ीअ जो मशहूर फनकार उस्ताद हैदर खोसो। माज़ीअ में सिंध जी लाड़ पट्टीअ जो मशहूर रागी उस्ताद हैदर खोसो साल 1935 में पंहिंजे वालिद मौला बख्श खोसो जे कखाए घर में ॻोठ हाजी किरड़ खोसो लॻ हाजी सावण तालको मातली ज़िलो बदीन में पैदा थियो। सिंध जे हिन भलो रागीअ खे राग जो शौक़ु त बचपन खां ई जागी पियो हो। उस्ताद हैदर खोसे राग जी सिख्या उन वक़्त जे नाले वारे फनकार उस्ताद हाजी उस्मान कच्छी ऐं उस्ताद रबू मंगणहार खां वरिती। माज़ीअ जो ही जग मशहूर फनकार शादियुनि मुरादियुनि में ॻाईंदो रहंदो। उस्ताद हैदर खोसे खे पंहिंजी ज़िंदगीअ में रेडियो ऐं टीवीअ ते ॻाइण जो मौक़ो त कॾहिं न मिलियो, पर पाण मुख़्तलिफ़ रिकॉर्डिंग कंपनियुनि जहिड़ो पारस ऐं परख में सवे कलाम रिकॉर्ड कराया। खेसि लोक दास्तान ते ॻाइण जो त वॾो उबूर हासिल हो। चवनि था त उस्ताद हैदर खोसो जॾहिं केॾारो सुर में कलाम ॻाईंदो हो त महफ़िल में वेठल माण्हू रोई पवंदा हुआ, जिन खे अक्सर लाड़ जा माण्हू अॼु बि वॾे शौक़ ऐं चाह सां हट होटलनि ऐं उताकनि ते ॿुधंदा रहनि था। उस्ताद हैदर खोसे जे धागे ॿधनि शागिर्दनि में संदसि पुटु नूरुल खोसो, क़यूम खोसो, मुनीर खोसो ऐं रमज़ान चांडियो आहिनि, जेके अॼु बि शादियुनि मेलनि में ॻाईंदा रहनि था। सिंध जो ही भलोर फनकार नेठि 10 अक्टूबर 1988 ईस्वीअ में 53 साल जी उमिरि में हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वियो, जंहिंखे संदसि आबाई क़ब्रिस्तान इमाम बख्श फ़क़ीर में हज़ारे आलिन अखियुनि सां मिटीअ मां हवाले कयो।